तबारक व तआला फी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ दोस्तों, कुरान मजीद जी आयत सगोरी तहां जे आॾो मूं तिलावत कई आहे। रजब शरीफ़ जो ही ख़ैर सां टियों जुमो आहे। अॻु में तव्हां जे ख़िदमत में कुझु महराज शरीफ़ जे मुतालिक़ मारूज़ात अर्ज़ कया अथमि। अॼोके हिन जुमे ते बाक़ी मज़मूननि मंझां मुतालिक़ा ॻाल्हियूं अव्हां जे आॾो अर्ज़ करण जो इरादो आहे। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू शाल मूं गुनहगार खे पंहिंजे प्यारे हबीब जे सदके हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां ई असां सभिनी खे अल्लाह तबारक व तआला हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह से इरशाद फरमायो, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही, पाक आहे ज़ात अल्लाह ताला जी जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ासि बाने खे लैलन रात जे तमामु थोरे हिस्से में मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, हरम पाक वारी मस्जिद खां सैर जी इब्तिदा थी अक़सा मस्जिद ताईं। अल्लज़ी उहा अक़सा मस्जिद बारकना हौलहू, जंहिंजे चौधारी अल्लाह सी फरमायो असां बरकतूं रखियूं आहिनि। लिनुरियहू मिन आयातिना, इन जे करे असां पंहिंजे ख़ासि बाने खे सैर करायो त हुनखे असां पंहिंजे कुदरत जूं चंद निशानियूं ॾेखारियूं। इन्नहू हुवस्समीउल बसीर, बेशक उहा ज़ात बाबरकात समी बिया बसीर बिया। इहो आहे तिलावत कयल आयत सगोरी जो तर्जुमो। मां अॻु में बि ॿुधायो आहे, वरी बि इन जे लाइ दोहरायूं था त जीअं तव्हां ई असांजे ज़हन में सवली ॻाल्हि वेहिजी वञे। अव्हां अॻु में ॿुधी आया आहियो त नबी करीम अलैहिस्सलातु सलाम जी ज़ात बाबरकात बुराक ते सवार थी करे पाण हज़रत जिब्रील अमीन सां गॾिजी मलाइकनि जे फ़ौज जमाअत सां अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जेका मंज़िल तयन फरमाई उन तरफ़ रवानो थियो आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहिरीं मंज़िल बैतुल्लाह शरीफ़ खां बैतुल मक़दस ताईं आहे। पाण करीमन अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात ईअं बि फरमायो, मां अॻे जुमे ते अर्ज़ु कयो हो त मूसा अलैहिस्सलाम खे मां नमाज़ पढ़ंदे छॾियो, बैतुल मुक़द्दस पहुतुसि त मूंखां अॻे ई बीठो। पर इन ते विच में ॿ हिकिड़ियूं ख़ासि ॻाल्हियूं जेके मूंखे अॻे जुमे ते अर्ज़ु करणियूं हुयूं उहे मूंखां रहिजी वियूं। उहे ॿुधाए मां पोइ उन मंज़िल खे अॻिते अर्ज़ु कंदुसि। अल्लाह ताला तव्हां असांखे हिदायत नसीब फरमाए। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइन था त बैतुल्ला शरीफ खां निकिरण वारे टाइम ते ऐं बैतुल मुक़द्दस ॾे रवाने थियण वारे टाइम ते हिकिड़ी जाइ आई जिथे अल्लाह ताला जे प्यारे जिब्रील अमीन अलैहिस्सलाम मूंखे चयो या रसूल अल्लाह इंज़िल हिन जाइ ते लहो। रस्ते में हिकिड़ो मक़ाम आयो ऐं मूंखे फरमायो त हिते तव्हां लहो। हबीब अकरम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मां उन जाइ ते जो लथुसि त उन जाइ ते लहण जे बाद उनखे जाइ ते मूंखे हिकिड़ो जबल नज़र आयो, पहाड़ नज़र आयो। सुभान अल्लाह। जिब्रील मूंखे छो लाथी ही पहाड़ छा जो आहे? जिब्रील अर्ज़ थो करे सल्ल रकातैन या रसूल अल्लाह, हिन जाइ ते अवां 2 रकातूं नफ़िल पढ़ो। हे कहिड़ी जाइ आहे, हे जबल कहिड़ो आहे? अर्ज़ कई या रसूल अल्लाह हे जबल तूर सीना है, ही हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे बेहोश थियण वारी जाइ आहे। जंहिं जाइ ते मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी किरी पियो हो। खर्र मूसा साइक़ा, अल्लाह ताला जंहिंजो क़ुरान में ज़िक्र कयो आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी किरी पियो हो। हे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे बेहोशी जे किरण वारी जाइ आहे ही जबल तूर आहे, जंहिं जाइ ते अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम सां कलाम फरमाईंदो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जो प्यारो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था उन जाइ ते मूं 2 रकातूं नफ़िल पढ़िया। उन खां पोइ अॻिते हलियासीं, वरी ॿी जॻह आई आहे। उन जाइ जे लाइ हज़रत जिब्रील अमीन मूंखे चयो या रसूल अल्लाह हिन जाइ ते बि सवारी खां लहो ऐं 2 रकातूं नफ़िल अदा कयो। मां उन जाइ ते लथो आहियां, 2 रकातूं नफ़िल अदा कयो आहे। हबीबन करीमन पुछो आहे जिब्रील हीअ वरी कहिड़ी जॻह आहे? हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम फरमाए थो हाज़ा बैतुल लहम, ऐं प्यारा ईसा, ऐं प्यारा नबी पाक अलैहिस्सलाम हिन जाइ जो नालो बैतुल लहम आहे। हिन जाइ ते अल्लाह जो प्यारो ईसा अलैहिस्सलाम ॼाओ हो। हे ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण जी जाइ आहे। तंहिंजे करे इन जाइ ते बि अवां 2 रकातूं नफ़िल पढ़ियो। पाण फरमाइनि था मूं 2 वजहनि खां मालूमात वरिती त प्यारा जिब्रील हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे बेहोशी वारी जॻह ते मूंखे तो 2 रकातूं नफ़िल पढ़ायो आहे। वरी जंहिं जाइ ते हज़रत ईसा ॼाओ आहे उन जाइ बि ते तो 2 रकातूं नफ़िल पढ़ायो आहे। वजह कहिड़ो आहे? हज़रत जिब्रील अमीन फर्ज़ तो इरशाद थो फरमाए, अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू आखिरी नबी आहे, तोखां बाद ॿियो को नबी कोन ईंदो। अल्लाह पाक जी मनशाई मर्ज़ी आहे। रब चाहे थो त हज़रत ईसा जे ॼमण वारी जाइ, हज़रत मूसा जे दीदार वारी जाइ ऐं बेहोश थियण वारी जाइ अल्लाह जे नबियनि जे निस्बत जे करे मुतबरक जाइ आहे। अवां मुतबरक जाइ ते नफ़िल पढ़ो त क़यामत ताईं तव्हांजे उम्मत जे लाइ सुन्नत बणिजी वञे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जे सुन्नत थिए ऐं दुनिया खे पतो पवे त मुतबरक जॻह जेका बि हूंदी आहे नबी जे ॼमण जी जाइ आहे त बि मुतबरक आहे। जे नबीअ जे दीदार जी जाइ आहे त बि मुतबरक आहे। जे नबीअ जे क़दमनि रखण जी जाइ आहे त बि मुतबरक आहे। जंहिं जाइ ते अल्लाह जो दीदार नबी खे थिए उहा बि जाइ मुतबरक आहे। तंहिंजे करे मां अल्लाह ताला जे तरफ़ खां अव्हां खे अर्ज़ थो कयां, रब जी मर्ज़ी आहे त मुंहिंजो हबीब मुतबरक जॻहुनि ते नफ़िल पढ़े त क़यामत ताईं उम्मत लाइ सुन्नत बणिजी पवे। सुभान अल्लाह। सोना अल्लाह साईं जल जलालहू अमन वालहू तव्हांखे असांखे सभिनी खे शल बैतुल्लाह जो दीदार कराए। आमीन। उते जॾहिं वञो अव्हांखे नज़र ईंदो, पुछा कंदो नबी पाक अलैहिस्सलाम जे ॼमण जी जाइ आहे जेका मशहूर आहे ते मौलिदुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले सां, माना महबूब जे विलादत बासआदत जी जाइ। हाणे हिन मौजूदा हुकूमत जेका सऊदी जी आहे उन जॻह ते नबी पाक अलैहिस्सलाम जे ॼमण वारी जाइ ते औक़ाफ़ खाते जी आफ़िस ठाहे छॾी आहे। असल में इहो घर हो मुंहिंजे प्यारे नबी पाक जो, जंहिं जाइ ते पाण ख़ैर जो ॼावा। मुंहिंजा दोस्त ते कुर्सियूं रखियो वेठा आहिनि, अख़बारूं पयूं आहिनि, कबट पिया आहिनि।
ऐं उहो टाइम ते जीअं ऑफिस खुलंदी आहे, इहा ऑफिस जे टाइम ते खोलनि था, वरी शाम ते वरी बंदि कयो छॾनि। उते वेठा आहिनि पंहिंजे जूतनि सां बूटनि सां, जीअं आम माण्हू ऑफिस में वेहंदो आहे। मुंहिंजा दोस्त दीद पर ॿिया मुस्लमान पुछा करे जाचा करे उते वेंदा आहिनि, हुनखे चवंदा आहिनि बाबा हाज़ा मौलुदुन नबी, हे नबी करीम जे ॼमण जी जाइ आहे। उहो चवंदा आहिनि हाओ नबी जे ॼमण जी जॻह। मुस्लमान मुहबत वारा उते भर में वेही नफ़िल पढ़ंदा आहिनि, हो वरी खिलंदा आहिनि, टोकूं कंदा आहिनि त कहिड़ा चरिया आहिनि, काबो छॾे हिन जॻह ते निमाज़ पढ़ण था अचनि। हे त असांजी ऑफिस आहे, ऑफिस में निमाज़ छो था पढ़नि पिया? मुंहिंजा दोस्त हे चरिया केरनि के मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा आशिक़ आहिनि। जे ईसा अलैहिस्सलाम ॼमे ऐं उन ॼमण वारी जाइ ते इमामुल अंबिया निमाज़ पढ़े त असांखे इमामुल अंबिया जे ॼमण वारी जाइ ते निमाज़ पढ़णु खपे या न? पर असांजे मथां फतवा आहे त हे चरिया आहिनि, काबे खे छॾे ऐं हिते परे अची था निमाज़ पढ़नि पिया। मुंहिंजा प्यारा दोस्त सच तोखे ॿुधायां त काबे खे काबे बनाइण वारो बि मुंहिंजो प्यारो मुहम्मद करीम आहे। काबतुल्लाह में 360 बुत पिया हा, हबीब विढ़ंदो रहियो, जंग कंदो रहियो, मुखालफ़त कंदो रहियो। एतिरी नबी करीम जी मुखालफ़त थी उन काबे खे पाक करण जे लाइ जो नबी करीम खे मक्को बि छॾणो पियो। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने हलिया विया, पर पाण जिहाद जारी रखियऊं। 8 साल गुज़री विया। हिजरत करण खां बाद में वरी ख़ुदा जे हबीब करीम अलैहिस्सलाम इस्लाम जो लश्कर वठी करे काबतुल्लाह बैतुल्लाह खे आज़ाद कराइण जे लाइ मके शरीफ़ ते हमिलो कयो आहे। ऐं वाक़ई थियो बि ईअं जो ख़ुदा जे हबीब पंहिंजे हथनि सां बुतनि खे ॿाहिरि कढियो ऐं बैतुल्लाह खे नबी करीम बुतनि खां पाक कयो। हबीब जे हथ में लठ मुबारक आहे, हाणे इशारो कंदा वञनि पिया ऐं फरमाईंदा पिया वञनि जा अल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा। हाणे हक़ अची वियो आहे, बातिल भॼण वारो आहे, अहिड़ो भॼंदो जो वरी क़यामत ताईं काबतुल्लाह में बातिल ईंदो ई कोन को। अल्लाह मुंहिंजा दा तफ़सीर लिखियो आहे त ज़हूका जे मुंड में आहे कान ज़हूका। इहो कान इस्तिमरार ते दलालत थो करे। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह तबारक व तआला फरमायो, इहे बि लफ़्ज़ पढ़िया अल्लाह क़ुरान जी आयत लाथी, इहो अहिड़ो हक़ आयो ऐं अहिड़ो बातिल भॼी वियो जो हक़ हमेशह हक़ रहंदो, बैतुल्लाह बुतनि खां पाक आहे ऐं अहिड़ो पाक आहे जो वरी इन जॻह ते बुत परस्ती न थींदी। क़यामत थींदी, बैतुल्लाह खे खणी तकलीफ़ ॾींदा। अहिड़ो बि वक़्तु क़यामत खां अॻु में ईंदो जो बैतुल्लाह खे शहीद ज़ालिम कंदा, ज़ालिम शहीद कंदा, पर बुत परस्ती वरी बि कान थींदी। हाणे तूं पाण फ़ैसिलो कर त बैतुल्लाह खे पाक साफ़ करण वारो नबी पाक आहे न सही, पोइ जंहिंजे सदके काबो असांखे साफ़ थी मिलियो, उन हबीब जे ॼमण वारी जाइ ते नफ़िल न पढ़जे खपे त ईअं हा। इन जॻह खे सुहिणो ठाहिनि हा, इन जॻह खे ज़ियारतगाह ठाहिनि हा, इन जॻह खे मुतबरक बणाइनि हा, इन जॻह ते आला दर्जे जा कालीन विछाइनि हा, अहिड़ा विछाइनि हा जो उन जाइ ते माण्हू नफ़िल पढ़ंदा, मुंहुं काबे ॾे हुजे हा, नफ़िल मुस्तफ़ा जे ॼमण वारी जाइ ते हुजे हा, दुनिया शुक्र करे हा त वाह मुंहिंजा प्यारा हबीब, हिन जॻह ते तूं ॼाए सॼे जहान खे कुफ्र खां बचाए छॾ। सुभान अल्लाह। अल्लाह से हिदायत करे। सलाह शरीफ दावा सा पढ़दा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। किस्सो मुख्तसर। अल्लाह जो प्यारो हबीब हज़रत जिब्रील अमीन सां गॾिजी करे बैतुल मक़दस पहुतो आहे। जमल खुदा जे प्यारे हबीब पाक जी ज़ात बाबरकात बैतुल मक़दस पहुता, पाण फरमाइल था हज़रत आदम खां वठी करे ईसा ताईं सभु नबी मौजूद हुआ। सुभान अल्लाह। हिकिड़ी रिवायत में मां पढ़ियो आहे त नबी मौजूद हुआ पर सभु बीठा हुआ। सुभान अल्लाह। वेठा कोन हुआ। तव्हां असां सभई मस्जिद में जॾहिं बि ईंदा आहियूं त नफ़िल पढ़ी सुनतूं पढ़ी वेही रहंदा आहियूं। आलिम अचे, मौलवी अचे, ख़तीब अचे, सभु को वेठो हूंदो आहे, उहो ईंदो आहे अची ख़ुतबो पढ़ंदो आहे, पर
नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे आमद खां अॻु में सभु नबी बीठा हा। इन जे करे बीठा हा त ख़ुदा जे प्यारनि नबियनि खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ब्रुनि मां दुबारो ज़िंदा कयो आहे, क़ब्रुनि मां जिस्म सां ॿाहिरि आंदो आहे। नबियनि जा रूह कोन हा, बल्कि अल्लाह जा नबी बमय रूह जे जिस्मनि सां हा। अल्लाह पाक उनखे जिस्मानी ज़िंदगी अता फरमाए। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे इस्तक़बाल जे लाइ बीहारे छॾियो हो त आमना जो लाल मोहम्मद मुस्तफ़ा ईंदो। ख़ुदा जे नबी करीम जो अचण खां अॻु में तव्हां सभु नबी इस्तक़बाल कयो। सुभान अल्लाह। हदीस पाक में ये भी दुआ त जीअं जो नबी करीम जे ज़ात बाबरकात सभिनी नबियनि जी नज़र पई आहे, सभिनी नबियनि मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद खे सलाम कयो आहे। छा कयूं अदा? सलाम जा लफ़्ज़ कहिड़ा हा? सुबुल हुदा वारे लिखिया आहिनि, दुरूद पढ़ त ॿुधाए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम। मुंहिंजा प्यारा दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, हबीब करीम जे ज़ात बाबरकात जीअं जो सभु नबियनि जी नज़र पई आहे, सभु नबी यक ज़ुबान चवनि पिया सलामुन अलैका या मुहम्मद या रसूल अल्लाह, सलामुन अलैका या मुहम्मद या रसूल अल्लाह। आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं सभु नबियनि जे ज़ुबान ते या मुहम्मद या रसूल अल्लाह। अजीब अंदाज़ हूंदो। हाणे अवां मस्जिद शरीफ़ में वेठा हो, अंदरो कमरो भरियो पियो आहे, ॿ टे माण्हू विरांडे में आहियो। हाणे अवां फ़ैसिलो कयो, अवां 100 माण्हू आहियो ऐं जंहिं जाइ ते 1.25 लख नबी हूंदा उते न सलातो सलाम कहिड़ो मज़ो कयो हूंदो। हा नबियनि जे ज़ुबान ते हुजे सलामुन अलैका या मुहम्मद या रसूल अल्लाह। तव्हां बि चओ सलामुन अलैका या मुहम्मद या रसूल अल्लाह, सलामुन अलैका या मुहम्मद या रसूल अल्लाह। कानून ईअं आहे, दस्तूर ईअं आहे त जेको ॿाहिरां अचे सो अस्सलाम अलैकुम चवे। ईअं सम्झो था या न? जेके अॻु में वेठा आहिनि उन्हनि खे सलाम चवणो कोन्हे, उनखे जवाबु ॾियणो आहे वालेकुम सलाम जो। पर हिते नमूनो ई निरालो आहे। छो त मुंहिंजा अदा क़ुरान पाक जी आयत आहे न, इज़ा हुय्यितुम बितहियतन, इन जे तफ़सीर में हिकिड़े तफ़सीर लिखियो आहे, मां पढ़ियो आहे त जेको अस्सलाम अलैकुम चवंदो आहे, सम्झो था या न? अस्सलाम अलैकुम चवंदो आहे, इहो अस्सलाम अलैकुम चवणु सुन्नत आहे ऐं वालेकुम सलाम चवणु वरी फर्ज़ आहे। वालेकुम सलाम चवणु जेकॾहिं को ॿाहिरां अचे अस्सलाम न कयईं त गोया सुन्नत जो तारक थियो, एतिरो गुनाह कोन थींदो। पर जेकॾहिं वालेकुम सलाम नथो चवे, जवाबु ॿुधी वालेकुम सलाम ॿुधी वालेकुम सलाम जो जवाबु नथो ॾिए त माना फर्ज़ जो तारक थियो ऐं फर्ज़ जे तर्क जे करे गुनाहगार थींदो। सम्झो था या न? मां ॿाहिरां अचां अस्सलाम अलैकुम न चयुमि त मां सुन्नत जो तारक आहियां, पर जे मां चयो अस्सलाम अलैकुम ऐं तव्हां वरी वालेकुम सलाम न चयो, छो त तव्हांखे चवणु फर्ज़ हो, तव्हां फर्ज़ जा तारक थियो, त फर्ज़ जे तारक जो वधीक गुनाह हुआ बनिस्बत सुन्नत जे तारक जे। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात नबियनि खे अस्सलाम अलैकुम चवरायो, नबी करीम कोन चयो। छो? इन में हिकमत आहे, इन में राज़ आहे। तफ़सीरनि ईअं लिखियो आहे त अस्सलाम अलैकुम चवण वारे जो पहिरो थोरो आहे, सुन्नत आहे चवणु, पर हुन जो थोरो आहे कहते जंहिं सलाम वरायई, हाणे उहो थोरो करे हुन खां जवाबु उसूल थो करे वालेकुम सलाम जो। छा थो जवाबु उसूल करे हुन खां? वालेकुम सलाम जो जवाबु थो उसूल करे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया, ऐं प्यारा नबी आओ मुंहिंजे महबूब करीम जे ज़ात बाबरकात जो काइनात ते थोरो आहे। अल्लाह ताला हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे मोकिलियो आहे, अवां नबियनि ते बि मुंहिंजे प्यारे हबीब करीम जे ज़ात बाबरकात जो थोरो आहे। हाणे तव्हां सलाम अलैकुम चवो त वालेकुम सलाम चवणु हबीब ते फर्ज़ आहे। हबीब तव्हां सभिनी जे मथां जवाबु ॾिए त इन तरह बि तव्हांजे मथां नबी करीम जो एहसान थी पवंदो।
हबीब पाक जी ज़बान सा फर्जियत अदा थी पवंदी वालेकुम सलाम जो जवाब खुदा जो हबीब पाक तवा के दींदो खुदा जे हबीब जी तवा ते रहमत थी पवंदी रहमत लिल आलमीन के अल्लाह ताला सरे जहान जे ला रहमत बनाए मोकलियो आ तनी सब नबी चवन था अस्सलाम वालेकुम हबीब पाक फरमाए था वालेकुम अस्सलाम अवा सबनी नबी ते अल्लाह जी रहमत हो जे सुभान अल्लाह। खुदा जो प्यारो हबीब जी जो अंदर दाखिल थो तो बुराक हजरत जिब्रील जे हथ में आ हमेशा जॾहिं का बि वॾी हस्ती ईंदी आहे अॻे ज़माने में उठनि घोड़नि जो रवाज हो ओताक ते नौकर चाकर हूंदा हुआ ॿाहिरां को बि मुअज़्ज़िज़ ईंदो हो बाबा उथी वारो कर रहिस खां घोड़ो वठ अबा महिमान खां घोड़ो वठ इहो दस्तूर हो इज़त वारो महिमान पाण घोड़ो कोन ॿधंदो आहे अॼुकल्ह त कारूं थी पियूं आहिनि मोटर थी पिया आहिनि उहो रवाज ॿियो आहे अॻे ज़माने जो रवाज ॿियो हो उठनि घोड़नि जो हो त हबीब करीम जी ज़ात बाबरकात बि नूरानी घोड़े ते सवार आहे सुभान अल्लाह। बुराक नूरानी घोड़ो हो न साईं सरकारी कायनात अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे घोड़े ॿधण जे लाइ जिब्रील गॾु सुभान अल्लाह। उते न को किलो खुतल हो न को ते खजी जो वण हो न को उन जाइ ते को ॿेर बबर हुई हाणे बुराक ॿधनि त काथे ॿधनि पर पाण घोड़ो न ॿधऊं त भॼी वञे हा या न भला बुराक भाॼो कढ़ो छा उते खणी बीहारे छॾण सां भॼी वञे हा छा न बीठो हुजे हा छो त अलाह जे तरफ़ खां मामूर हो जेको सदियूं साल रुनो पे उहो छो भॼे पर न हुनजे ॿधण जी हाजत इन जे करे आई हुनखे ॿधूं बि अजीब नमूने सां त उहा निशानी क़यामत ताईं हुजे ईमान वारा ॾिसनि पंहिंजो ईमान पिया ठारनि। हज़रत जिब्रील अमीन आयो आहे हबीब करीम जी ज़ात बाबरकात बुराक अता लथा जिब्रील छा कयो साम्हूं हिकिड़ो पत्थर पियो हो बैतुल मक़दस वारी मस्जिद जे आॾो तमामु वॾो पत्थर आहे जंहिंखे सखरा सॼो वियो आहे यानी तमामु सख़्तु क़िस्म जो पत्थर आहे हज़रत जिब्रील अमीन पत्थर में आंगुर हई आहे आंगुर पत्थर में ईअं हली वई जीअं गप में या अटे में आंगुर हली वेंदी आहे सुभान अल्लाह। आर पार हुन पत्थर में सोराख थी पियो जिब्रील जी आंगुर हली वई सोराख जो थी पियो त हज़रत जिब्रील अमीन उन सोराख में रसो ॿधी बुराक सगोरे खे उते बीहारियो आहे इन जे करे त इहा निशानी मौजूदु हुजे अल्लाह नसीब करे उहा निशानी अॼु बि मौजूदु आहे सुभान अल्लाह। बैतुल मक़दस में पत्थर साम्हूं रखियो आहे उन साम्हूं रखियल वारे पत्थर में जिब्रील जे आंगुर जो सोराख आहे पर जंहिं जाइ ते बुराक बीठो आहे त बुराक जे बीहण जा बि पत्थर ते पेर ठहिया पिया अॼुकल्ह यहूदनि जे हथ में आहे हो काबिज़ थी विया आहिनि असां मुस्लमाननि जी बेहिसी ऐं ॿधी न हुजण जे करे इसराइल जे इलाइक़े वारा जेके आहिनि उते कंट्रोल करे विया आहिनि दुआ कर ख़ुदा ताला उहो बि ॾिहाड़ो आणे जो मुस्लमाननि जो अव्वल क़िबला बैतुल मक़दस बि ख़ुदा ताला आज़ादु करे ॾिए उहा मुस्लमाननि जे ज़ियारत जी जॻह दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत जिब्रील अमीन महबूब जे बुराक खे ॿधी अंदर दाख़िल थियो सरकार अंदर मस्जिद में विया पाण अची अॻी सिफ़ में बीही रहिया सुभान अल्लाह। काथे बीठा अॻी सिफ़ में हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम खे हज़रत जिब्रील फरमायो आहे त प्यारा जिब्रील आज़ान चओ हालांकि हा नमाज़ छा हुई नफ़ली ही मसइलो आहे त नफ़ली निमाज़ लाइ बांग कान ॾिबी आहे हे सॼो सारो निज़ाम ई निरालो आहे हबीब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात नफ़ली नमाज पढ़ी आहे पर आज़ान छो आई नफ़ली नमाज जे लाइ आज़ान कान्हे का इन जे लाइ बुज़ुर्गान दीन लिखनि था पिया वाह बुज़ुर्गो तव्हांजे अकुल ऐं दिमाग़ तां सम्झ तां क़ुर्बान वञा त नमाज त नफ़ली आहे महबूब जे लाइ पर अल्लाह पाक या नबियनि जे मथां फ़र्ज़ कई सुभान अल्लाह सुभान अल्लाह कंहिंजे मथां फ़र्ज़ ही नबी करीम जे लाइ नफ़ली ही ऐं पर नबियनि जे मथां लाज़िम ही त तव्हां मुंहिंजे महबूब करीम जे पुठियां वञी निमाज़ पढ़ो सुभान अल्लाह। इन हिसाब सां आज़ान चई वई आहे आज़ान ख़तमु थियण खां बाद में तकबीर थी आहे
तकबीर जमण लगे पई त महबूब पाक अलैहिस्सलाम फरमाइन था, पाण करीम फरमाइन था, मूंखे ख्याल थियो त अॼु केरु थो नमाज़ पढ़ाए। सुभान अल्लाह। सिफ़ में जो खणी निहारिया पहिरीं सिफ़ में त सभु उलुल अज़म पैगंबर बीठा। सुभान अल्लाह। सभु नबी घणा? 1.25 लख। घणा दा? 1.25 लख मां वरी चूंडियल सिर्फ़ 313। सुभान अल्लाह। माना बरगुज़ीदा 313 ख़ास पैगंबर हा जेके अल्लाह ताला 1.25 लख मां मुंतखब करे, जंहिंमें इब्राहिम अलैहिस्सलाम हो, मूसा अलैहिस्सलाम हो, ईसा अलैहिस्सलाम हो, दाऊद अलैहिस्सलाम हो। अहिड़ा अहिड़ा नबी हा जेके 313 हा। नबी से फरमाइनि था पहिरीं सिफ़ में उहे सभु उलुल अज़म ख़ुदा जा नबी बीठा। बैतुल मक़दस वारी मस्जिद अञा ताईं मौजूद आहे। मेहराब वारी जाइ बि अञा ताईं उहा निशान थियल आहे त साईं हिते निमाज़ पढ़ाई हुई। जंहिं जाइ ते बुराक ॿधो हो उहो बि निशान थियो पियो आहे। तव्हां ॾिसंदव त एतिरी जॻह आहे जो उन जाइ ते 1.25 लख बीह कोन सघंदो। अल्लाह अल्लाह। मां जेकॾहिं चवां त यार गौसिया मस्जिद में 10,000 माण्हू निमाज़ पढ़ण आया, थी सघे थो? पंहिंजी मस्जिद में वधि में वधि छिके ताणे 1000 माण्हू। 10,000 किथां ईंदा? हाणे महबूब जी जेका बैतुल मक़दस वारी मस्जिद निमाज़ वारी जाइ आहे, जिते मुसल्लो हो ऐं वरी पोयनि पेरनि जंहिं जाइ ते बुराक ॿधो पियो हो, उहा मापियो ड्रेग में वेकर में त 1.25 लख नबी अची कोन सघंदा। 1.25 लख वॾो तादाद आहे। हितां खां जो मस्जिद शुरू थिए त ख़ैर जो स्टेशन बि टपी वञे तॾहिं वधि में वधि को 1.25 लख माण्हू बीहे। वेकरी बि एतिरी हुजे जो हेॾो वञी अहमदाबाद सां लॻे, हेॾो शाहपुर चाकर जो छेड़ो लॻे, तॾहिं 1.25 लख माण्हू नमाज़ पढ़ंदा। 1.25 लख माण्हू खे बि जाइ खपे न बा। ॻाल्हि त थी वई, पर 1.25 लख कीअं मापिया? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त मां कुदरत जो मालिक आहियां, जे महबूब करीम जे ज़ात बाबरकात खे लामकान ताईं मेराज करायमि त थोरी जॻह में 1.25 लख नबियनि खे मापाइण बि मां अल्लाह जे ज़ात बाबरकात जो कमु आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात मां पराए सघे थो, ख़ुदा खे वॾी ताक़त आहे। दुरूद शरीफ़ पढ़ त मां ॻाल्हि खे अॻिते हलायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हाणे सरकार फरमायो मां जो पहिरीं सफ़ में निहारियो हेॾा खां हेॾे ताईं सभु नबी बीठा सुभान अल्लाह ऐं उलुल अज़म रसूल बीठा। हबीबन करीमन अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात इंतज़ार में हाल त जिब्रील तकबीर हणी पूरी करे पुछांसि केरु अॻिते बीहे। हलीमा भेद खुला नहीं, ये मकान चूनो चरा नहीं। दाई हलीमा रदी अल्लाह ताला अन्हा महबूब जी दाई ही न बा। उन त छा चयो त मां मुहम्मद बिन अब्दुल्लाह अब्दुल मुतलिब जो पोटो आमना जो ॼायो पालिया थी, पर हलीमा भेद खुला नहीं, ये मकान चूनो चरा नहीं। तुझे क्या खबर वो कौन था जो तेरी बकरियों को चरा गए। हलीमा राज त तॾहिं खुलियो जॾहिं मुहम्मद करीम नबूअत जी दावा कई ऐं पाण वरी ख़ैर जो मदीने विया। वाह हलीमा तुंहिंजो भाग, हज़रत हलीमा पौड़ी थी वई आहे। हिजरत खां बाद नबी करीम वटि मदीने वई आहे। महबूब परे खां ॾिठुसि मुस्तफ़ा उथी बीही रहियो। असहाबनि चयो क़िबला कंहिंजे लाइ थो थिए, पर फरमाया था या कुरारी ॾिसो था क़िबला या त झूर थी वई आहे, लछड़ी ते पई हले, पर फरमाया था या मां मुहम्मद करीम जी दाई हलीमा है। सुभान अल्लाह। हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात दाई हलीमा जे लाइ कुल्हनि वारी चादर विछाई आहे। भाकुर पाए मुस्तफ़ा करीम जे ज़ात पंहिंजे भर में दाई हलीमा खे विहारियो। दायूं दुनिया में ॿियूं बि घणियूं, पर वाह हुज़ूर जी दाई। हा या न सही? कई दायूं आयूं, कई मुजादा नवाबन अमीरन हाकिमन शहनशाहन मौलविन पीरन फ़कीरन जूं, पर नबी करीम जे दाई जहिड़ी दुनिया में दाई थींदी कान। सरकार फरमाइनि था मां इंतज़ार जो कयो त केरु मुसल्ले ते बीहे।
हजरत जिब्रील अमीन अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह कंहिंजो इंतजार आ क़द्दिम या मुहम्मद ऐ अल्लाह जा प्यारा हबीब अॻिते तव्हां रसूल बेची वया जमायती बेची वया हाणे कंहिंजो इंतजार आहे प्यारा हबीब तोखां सवा ॿियो को नमाज़ कोन पढ़ाईंदो नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जिब्रील मूंखे चयो आहे उन खां पोइ मुसल्ले ते मां नमाज़ पढ़ाई आहे सुभान अल्लाह आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी सब चो रज़ी अल्लाह तआला वडो मुझे महबूब जो आशिक बाप आलिम हो मुझा दोस्त मौलाना अहमद रज़ा खान साहब रहमतुल्लाह अलैह इन नुक्ते के बयान किया त नबी करीम छो पियो नमाज पढ़ाए उन में राज केड़ो सुभान अल्लाह फरमाए तो नमाज अक्सा में था यही सर आया हो माना अव्वल आखिर नमाज अक्सा में था यही सर आया हो माना अव्वल आखिर के दस्त बस्ता खड़े हैं हाजिर जो सल्तनत आगे कर गए थे अज अल्लाह के ज़ाहिर करणो आ त जंहिंजूं नबूअतूं हूं जंहिंजूं रिसालतूं हूं जंहिंजूं शरीयतूं हूं जंहिंजूं उम्मतूं हूं अॻु में क़ौम जा अॻुवाण हा आदम सफ़ीउल्लाह नूह नजीउल्लाह मूसा कलीमुल्लाह दाऊद खलीफतुल्लाह सुलेमान रूह ज़मीन जहिड़ो नबी यूसुफ जहिड़ो हसीनो जमील नबूअतूं हलाए विया अॼु मुहम्मद करीम जे पुठियां बीठा आहिनि मुस्तफ़ा सगन जे अॻियां बीठो सुभान अल्लाह अज खुदा के ज़ाहिर करे ॾेखारिणो आहे त नबी आओ अवां ख़ल्क़ जा अॻुवाण हो पर हे मुहम्मद नबियन जो अॻुवाण आहे सुभान अल्लाह अवां उम्मतुनि जा अॻुवाण हुया दुरूद शरीफ बुलंदा अल्लामा मुहियुद्दीन इब्न अरबी बड़ो सूफ़ी थी गुज़रियो सुभान अल्लाह हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे सूफ़िन जी बि ॿुधायां सुभान अल्लाह कंहिंजी अदा सूफ़िन जी ॾाढे त चओ सूफ़िन जी सुल्फ़िन जी न हा साईं आहिनि न असांजे मुल्क में सूफ़ी बि आहिनि तंहिं करे सूफ़ीअ जी ॻाल्हि ॿुधिजो सुल्फ़ीअ जी न अॼुकल्ह सूफ़ी उनखे चवंदा आहिनि मुछूं वॾियूं सम्झो था न ओ वॾो चोलो पड़ो पियल ॿाहुनि में कड़ा गिचीअ में कंठा कन में वाला वॾो पिनण जे लाइ प्यालो हथ में कुंदरी हथ में वॾो सूफ़ी आहे नमाज़ बि कोन पढ़े हज बि कोन ज़कात बि कान पाकाई बि कान वुज़ू बि कोन हाणे इहा ख़बर कान्हे का तहारत बि कनि था अलाए कोन अल्लाह अहिड़े सुल्फ़ीअ खां बचाए सोना इहे सूफ़ी न आहिनि सूफ़िन जो सरताज मुंहिंजा सोना असांजे सिंध में आहे त हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े वारो आहे जो सूफ़ी आहे त भिटाई घोट जहिड़ो सूफ़ी आहे कलंदर शहबाज़ जहिड़ो सूफ़ी आहे जॾहिं सारी ज़िंदगी अल्लाह जे ज़िक्र खे विसारियो ई कोन न नमाज़ कज़ा थी न रोज़ो कदा थियो न हज कज़ा थियो न शरीयत खे पुठीरा थिया सारी ज़िंदगी ख़ुदा जे ज़िक्रुल्लाह में गुज़ारियूं सच्चा सूफ़ी इहे हा मुंहिंजा प्यारा दोस्त ॿियनि सूफ़िन खां शल ख़ुदा बणाए त हज़रत मुहियुद्दीन इब्न अरबी वॾो सूफ़ी आहे ओ ॻाल्हि थो करे त महबूब जॾहिं मेराज ते पे वियो त जिब्रील बि हो मीकाइल बि हो इसराफील बि हो अल्लाह जा मलाइक बि हा नबी बि गॾु हा पर औलिया अल्लाह जे वलियनि जा रूह बि नबी जा ॼाणी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वठा सम्झो सुभान अल्लाह रूह त अॻे ई ठहियल आहे न सही भिटाई कलंदर रोज़े धणी ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती सुल्तान औलिया हज़रत मखदूम सरवर नूह इहे जेके बुज़ुर्ग हा इहे आया त पोइ पर रूह अॻे ई हुया कोन हा चए तो इन्हनि जा रूह बि नबी करीम सां ॼाणी था पे विया मौलाना निज़ामी गंजवी हिकिड़ो वॾो दरवेश थी गुज़रियो आहे उन हिकिड़ो प्यारो शाइर चयो आहे फरमाए थो
चुंबत बे अगलक चुंबत बे अबलक बतमामी रसीद गाशिया हदारी बनजामी रसीद। चथो जरी मोहम्मद मिठे जो अबलक बुराक महबूब के खणी रवानो पे थियो। जिब्रील हुन खे बैतुल मक़दस जे दरवाज़े ते ॿधो हो, पर जेको महबूब जे ज़ीन जे मथां हने मुबारक जे लाइ जेको मथो गाशियो रखियल हो सो मां कुल्हे ते रखी बीठो हुअसि। तबे अकबलक जुब तमामी रसीद गाशिया हदारी बनजामी रसीद। सलाह शरीफ बुलंद आवाज़ से पढ़दा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। हाणे तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अची वई हूंदी त बैतुल मक़दस में 1.25 लख नबियनि खे नमाज़ हुज़ूर इन जे लाइ पढ़ाई त ख़ुदा खे ॾेखारिणो आहे त अव्वल बि मुस्तफ़ा आख़िर बि मुस्तफ़ा। हे मुंहिंजे हथ में छा आहे? चिताए ॾिसो लठा न हिन जी हितां शुरूआत आहे। ठीकु आहे, हिते हिन जी कावड़िया हुजा सम्झ में नथी अचेव। हिन खे अव्वल बि आहे आख़िर बि आहे, ईअं न साईं। अल्लाह अव्वल खां बि पाक आख़िर खां बि पाक। छो? ॾिसो वरी ॾिसो, जेका शइ अव्वल आहे शुरू हितां खां हेॾे कुझु कोन्हे, हेॾे हीअ आख़िर आहे, हिन जी आख़िर शइ आहे, हिन खां हेॾे बि सची ॻाल्हि आहे न। हाणे जेकॾहिं चइबो अल्लाह अव्वल अल्लाह आख़िर, तव्हांजी माना अव्वल खां अॻु में का शइ कान्हे, आख़िर खां पोइ का शइ कान्हे, रब इन्हीअ खां पाक आहे। सम्झ में ॻाल्हि आई न? खुदा जे लाइ न का अव्वला न का आख़िरा। मुंहिंजा प्यारा दोस्त, अव्वल बि मुहम्मद आख़िर बि मुहम्मद। अल्लाह या रसूल अल्लाह। वही है अव्वल वही है आखिर वही है जाहिर वही है बातिल। वही है अव्वल वही है आखिर वही है जाहिर वही है बातिल। उसी के जलवे उसी से मिलने उसी से उसकी तरफ गए थे। अज रब करीम जे ज़ात बाबरकात के बैतुल मक़दस में ज़ाहिर करणो आ त अव्वल भी मुहम्मद आ आखिर भी मुहम्मद आ। अवा ॿुधो आ हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात खां पुछो वियो हो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सब खां अव्वल खुदा ताला छा पैदा कयो? पाण फरमाइनि था अव्वल मा ख़लक़ अल्लाहु नूरी। सब खां अव्वल खुदा तबारक व तआला जे ज़ात बाबरकात मां मुहम्मद करीम जो नूर पैदा फरमायो। मुझो नूर अव्वल, या रसूल अल्लाह अव्वल तुझो नूर। पर फरमाता हाँ कि भला ज़मीन आसमान सिज चंड तारा ये जो आहिनि खुदा जे ज़ात बाबरकात जो हबीब तो फरमाए सब मुझे नूर मां ठहिया। सब मुझे नूर मां पैदा थिया। अल्लाह ताला मुझे नूर खे पैदा करे उनखे 4 हिस्सा कयो हो। नूर मुझो ठाही, मुझे नूर जा 4 हिस्सा कई। परे से मुअल्लाह अर्श ठाहियो, ॿिए हिसे मुअल्लाह कुर्सी ठाही, टे हिसे मुअल्लाह लोह कलम ठाहियो, चौथो हिसो बचो उनखे अल्लाह वरी 4 हिसा कयो। सुभान अल्लाह। चौथो हिसो बचो तंहिंखे वरी 4 हिसा कई। परे से मुअल्लाह ज़मीन ठाही, ॿिए से मुअल्लाह आसमान ठाहिया, टे से मुअल्लाह तबारक व तआला जबल पैदा कया, चौथो हिसो बचो उनखे अल्लाह वरी 4 हिसा कयो। वरी
परे से माला सिज उठायो, बे से मुअल्ला चंड उठायो, टे से मां अल्लाह ताला जन्नत जोड़ी, चौथो हिस्सो बचो अल्लाह ताला हुनखे वरी चारे सा कयो, परे से मुअल्ला तबारक व ताला पहाड़ ठाया, बे से मुअल्ला समुंड ठाया, टे से मुअल्ला तबारक व ताला हवाऊं दरख्त पैदा फरमाया, चौथो हिस्सो जेको बचो सरकार फरमाइन था हुनखे अल्लाह वरी चार हिस्सा कयो। सुभान अल्लाह। ये चार हिस्सा थींदा विया, हिस्सो बचंदो वियो, उन मां मखलूक ठहंदी हुई। पाण फरमाइनि था कुल्लुल खलाइक मिन नूरी व अना मिन नूरिल्लाह, ए सारी मखलूक अल्लाह मुंहिंजे नूर मां ठाही, मूंखे पंहिंजे नूर मां ठाही। वाह सुल्तान औलिया फरमाए तो सैयद साहिब खल्कियो जदह जा इनमा खलकल्लाहु आदम अला सूरतिही हुस्न हद्दन काय अलमरओ मामल अहब्बा लोका गाल लिकाय पो कुंजू कुल्फत आय हमा हथ हबीब दे। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम। वरी सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा प्यारा दोस्त अजीज अजीब नज़ारो हूंदो सुभान अल्लाह। बेशक मुसल्ले ते मुहम्मद अरबी हुजे, नमाज पढ़ण वारा पुठियां नबी हुजन, जेको यतीम थी आयो यतीम थी गुजारे यतीम थी दुनिया में रहो। मां हिकिड़ी हदीस पाक में पढ़ियो आ त जे महबूब पाक अमर जे पेट में आया हा त बाबो गुजारे वियो। सुभान अल्लाह। समझो था अलाए न वरे जनी ख़ैर जो अमर जे पेट मुबारक मां पैदा थिया 6 सालन जो मुंहिंजो प्यारो नबी पाक आ त वरी अम्मा गुजारे वई। अर्श जे मलाइकन रोई ॾिनो। अल्लाह। मां हदीस ॾेखारण लाइ तैयार आहियां। महबूब करीम जी ज़ात जॾहिं अमर गुज़ारियो तॾहिं मलाइक रोई ॾिनो। अल्लाह खे सभु ख़बर आहे। रब पुछे थो छो था रो? ऐं मुंहिंजा हबीब बाबो महबूब करीम जो ॼमण खां अॻे गुज़ारे वियो। अॼु महबूब करीम जी अमर गुज़ारे वई आहे जंहिंजे लाइ जग जोड़ियो थी। अॼु यतीम मुहम्मद थी पियो आहे। अल्लाह ताला फरमाए थो मलाइक इहो यतीम आहे पर क़यामत ताईं यतीमन पाल आहे। सुभान अल्लाह। इहो यतीमन जो नग पाल आहे, यतीम पालींदो। अॼु तव्हां ॾिसो था महबूब पाक जी अमर गुज़ारे वई आहे पर हिकिड़ो उहो बि ॾिहाड़ो ईंदो जो यतीमन जो सरदार मुसल्ले ते हूंदो, नबी पुठियां बीठा हूंदा। अल्लाह ताला वाइदो पूरो थो करे। अॼु हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जेको यतीमन जो यतीमन पाल आहे, यतीमन खे पालींदड़ आहे, यतीमन ते निगाह फरमाईंदड़ आहे। अॼु यतीमन जो यार मोहम्मद मुस्तफ़ा मुसल्ले ते आहे। अॼु नबी सभु पुठियां बीठा आहिनि। ऐं कहिड़ो न प्यारो निज़ारो हूंदो रुकूअ खां पोइ जॾहिं सजदे में विया हूंदा जिथे नबी करीम जा पेर हा उते नबियनि जा सिर झुकिया पिया। वाह मुंहिंजा प्यारा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुर्बान नबी करीम तुझे इज्जत ऐं फज़ीलत आहे। हुज़ूर करीम बरकातूं नमाज़ पढ़ाई आहे। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात सलाम वराए महबूब पाक जी ज़ात मुसल्ले ते वेही नबियनि ॾे मुंहुं करे दुआ घुरनि था। सुभान अल्लाह। कॾहिं त मुसल्ले ते सोहणे जी ज़ियारत अबू बकर पे कई, कॾहिं त मुसल्ले ते नबी करीम जी ज़ियारत उमर पे कई, कॾहिं नबी करीम मुसल्ले ते वेही मुंहुं फेराए वेहंदा त उस्मान पे ज़ियारत कई, हैदर करार पे ज़ियारत कई, हसनैन करीमैन पे ज़ियारत कई, ॿियनि असहाबनि पे ज़ियारत कई। अदा थींदो आहे न सही इमाम जॾहिं मुंहुं करे वेहंदो आहे त जमात जो मुंहुं इमाम ॾे हूंदो आहे, इमाम जो मुंहुं जमात ॾे हूंदो आहे। त कॾहिं उहो निज़ारो हो जो मुसल्ले ते नबी करीम हो ऐं ज़ियारत करण वारा असहाब सगोरा हा। अॼु वरी निज़ारो निरालो आहे जो मुसल्ले ते मुहम्मद अरबी आहे, ज़ियारत करण वारा 1.25 लख नबी आहे। हिकिड़ो मसइलो ॿुधायां तव्हांखे। हाय हाय ॻाल्हि छिड़े थी न त इहो समुंड अॻियां अची थो वञे। समुंड कहिड़ो नुक़्तो खणी कहिड़ो ॿुधायां, कहिड़ो मोती खणी कहिड़ो ॿुधायां,
केड़ी गाल तोखे बुधाया मुजादा सब त पचार पिरन जी सबनन हो तो हजूर अरे मुल्क मिड़ई मंसूर कुही कुहंदे केतरा मुझे प्यारे आका करीम अलैहिस्सलाम जे जात बाबरका जो थी वेठा दिसो कानून आ मुसल्ले ते जरी पेशमाम वेंदो आ समझो था या न त अगी सिफ वारा दिसंदा वध में वध बी सिफ वारा टी सिफ वारा भी मथे गाट भरन त पो दिसन पर भला जे अन्या पोइते तरगो आवाज बुधंदा दुआ वगैरह जो दिसंदा कोन दिसंदा छो अगते जेको आ सो अगते आ पोइते माण्हुनि जी ओट थींदी वञे पर नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे वक़्त में मुसल्ले ते वेठा 1.25 लख नबी हिक जहिड़ो ॾिठो सुभान अल्लाह कंहिं बि नबी गाट मथे कोन कयो पंहिंजी जगह ते जी आराम सां वेठा हा एड़ो त खुदा तबारक व तआला महबूब के बुलंद ई बाला कयो एड़ो त अफजल ई आला कयो एड़ो त मथा है मकाम ते खुदा जे हबीब के आंदो जो हर नबी पे चवे त मुझो मुस्तफा मुझे साम्हूं आ सुभान अल्लाह हर नबी करीम जी ज़ात बाबरकात के ॾिसण वारो इए महसूस करे रहियो आ त यतीमन जो यार मुझे आडो आ हर हिक के हिक जहिड़ो दीदार थियो के जे ओट मुस्तफा जो चेहरो कोने अबा सिज उभरंदो आ के दिक्कत थींदी आ ॾिसण में हलाईंदा त हलो सुबह जे टाइम ते सिज उभरे मुजादा माड़ी वारो माड़ी ते पियो ॾिसंदो ज़मीन वारो ज़मीन ते पियो ॾिसंदो कमरे वारो कमरे में पियो ॾिसंदो हर कहण वारो झंग में पियो ॾिसंदो जो जाथे हूंदो सो ताथे ॾिसंदो त सिज उभरियो आहे कंहिंखे दिक़त कान करणी पवंदी आहे सिज मथे उभरंदो ईंदो आहे हर हिकु माण्हू पंहिंजे जॻह ते आराम सां ॾिसंदो आहे हक़ीक़त में मुहम्मद करीम सिज खां बि वधीक रोशन आहे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मुसल्ले ते दुआ जे लाइ हथ खया हल हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह दुआ पिछाड़ी घुरबी आहे आख़िर में घुरबी आहे पाण फरमाइनि था नमाज़ पूरी थी वई आहे पाण फरमाइनि था क़िबला नमाज़ पूरी आहे पर अल्लाह जा नबी ख़ुतबा पढ़ंदा पोइ दुआ थींदी सुभान अल्लाह ख़ुदा जा नबी ख़ुतबो पढ़ंदो जिब्रील केरु पढ़ंदो जिब्रील अर्ज़ को जीअं नबी आया हन इए तरतीब वार ख़ुतबा पढ़ंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह जीअं नबी आया हन तरतीब वार आया हन इए ख़ुतबा थींदा सुभान अल्लाह जिब्रील मां तव्हां सी ख़ुतबो पढ़ंदो कॾहिं पढ़ा तव्हां वरी उन टाइम ते पढ़ंदो जीअं तव्हां सभिनि खां आख़िर आया हो त आख़िर में ख़ुतबो तव्हां सुभान अल्लाह आदम अलैहिस्सलाम थी बीठो अल्लाह जो हम्द कयईं अल्लाह जी तस्बीह बयान कयईं पर इहा ॻाल्हि दोहरायई ऐं मुंहिंजा मौला तुंहिंजा लख एहसान मुंहिंजे मथां कर्म कयई कुर्ब कयई मूंखे मौला पाक तो मलाइकनि खां सजदो करायो मूंखे मिटीअ मां पैदा फरमाए मुंह में रूह मुबारक फूकी उन खां बाद में इलाहुल आलमीन जन्नत में रहाई मूंखे झली धन वण जे वेझो न वञा पर मुखां ख़ता थी वई मां दाणो खाधो मूंखे कढी छॾी 350 साल रोवारी मूंखे आसरो ई कोन हो त माफ़ी मिलंदी पर मुंहिंजा मालिक राज़ी थी पिए जो हिन मुसल्ले वारे जे सदके मूंखे माफ़ कई हिन मुसल्ले वारे धणीअ जे सदके माफ़ कई जो तोखे वास्तो विधो हुम त या अल्लाह मुहम्मद मेड़ थी सरकार जे सदके माफ़ कर पोइ मौला तो मूंखे अहिड़ो माफ़ कयो जो अरफात में मूंसां हवा मिलायई माफ़ी ॾिनई पर वाइदो कई त हिन जाइ ते क़यामत ताईं जेको अॼोकी तारीख़ ते ईंदो तंहिंखे बि माफ़ी आहे इहो बि सदको सरकार जो जंहिं महबूब जो नालो वठी तोखे वास्तो विधो हुम ऐं उन जे करे माफ़ कयो हुई अॼु वॾो कुर्ब इहो कयो थी जो अखियुनि सां ॾेखारियो थी हुन जे पुठियां नमाज़ नसीब कई थी अॼु मां आदम जे लाइ ईद आहे वॾे खां वॾी ईद आहे जो मां मुहम्मद अरबीअ जे पुठियां नमाज़ पढ़ी आहे ओ मुंहिंजा भाउ अज़ीज़ असां तव्हां सभु कंहिंजी औलाद चओ आदम जी कंहिंजी औलाद आहियो असां सभिनि जो ॾाढो आहे न सही असीं हुनजी औलाद आहियूं हज़रत आदम अलैहिस्सलाम शुक्र थो करे त हबीब जे पुठियां नमाज़ नसीब थी आहे घणियूं नमाज़ूं पढ़ी नबी साईं जे पुठियां ॾाढे त चओ अड़े जेको नबी आहे मस्जूदुल मलाइका ता अब्दुल बशरा खुदा ताला हुनखे खलीफतुल्लाह बणायो आहे उहो हिकिड़ी नमाज़ ते फ़ख्रु थो करे अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा मौला मूंखे हिकिड़ी नमाज़ नबी करीम जे पुठियां नसीब कई थी वाह अबू बकर जो ज़िंदगीअ में त नबी जे पुठियां नमाज़ पढ़ी पर रोज़े में बि रसूलुल्लाह सां नमाज़ पियो पढ़े वाह
अल्लाह सिद्दीक़ तुंहिंजो शान जो महबूब जे ज़िंदगी मुबारक में त महबूब जे पुठियां नमाज़ूं पढ़ियईं पर अॼु रोज़े शरीफ़ में महबूब सां गॾु मज़ार में बि नमाज़ पढ़े पियो। मां तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो सईद बिन मुसैयब जो, शायदि कंहिंखे यादि हुजे। यज़ीद जे दौर में मदीने ते हमिलो थियो आहे। ओ सईद अखियुनि खां नाबीन आहे, ॿिया सभु माण्हू हलिया विया, हिन खे नाबीन सम्झी मस्जिद में छॾे विया। पर चवे पियो मूंखे ख़बर कान्हे, बांगो कोन हो आज़ान जे टाइम जी ख़बर कीअं पवे, अखियुनि में नज़र कान्हे, केरु ॿुधाए। रोई रोई महबूब जे दीवार के हथ हणी हणी सलातो सलाम वारी जाए मवाजहा शरीफ वटि अची वेही रहियो आहियां। सॼे मदीने ते कंट्रोल यज़ीद जे फ़ौज जो आहे। आज़ान जो आवाज़ ई कोन पियो अचे, ॻणती आहे त नमाज़ कज़ा न थी वञे। कमल ॿुधा त मुस्तफ़ा जे रोज़े मूं बांग जो आवाज़ पियो अचे। अंदरां बाज़ार शरीफ़ में थोरी देरि गुज़री आहे, वरी तकबीर लगी आ। जी तकबीर लगंदी आ उन खां बाद में हज़रत सईद बिन मुसैयब फरमाइनि था तकबीर खां बाद में जी इमाम इमामत कराईंदो आहे, इमामत जो आवाज़ पियो अचे। 5 वक़्त नमाज़ जो टाइम मुंहिंजा अदा हिकिड़े ॾींहुं बि पढ़ियो अथई, ॿिए ॾिहाड़े बि, छो त 3 ॾिहाड़ा मदीने ते कंट्रोल हो यज़ीद जे फ़ौज जो। 3 ॾिहाड़ा मस्जिद नबवी में घोड़ा ॿधा पिया हा, 3 ॾिहाड़ा माण्हू कोन आया। 3 ॾींहंनि खां पोइ वरी माण्हू मोटिया। हज़रत सईद थो चए त 5 ई वक़्त आज़ान जो आवाज़ ईंदो रहियो, जमात जो आवाज़ ईंदो रहियो ऐं जन नमाज़ुनि में किरात ॾाढे कबी आहे, उन किरात में मुस्तफ़ा जी किरात ॿुधंदो रहियो। जमायती केरु हा? रसूलुल्लाह जे रोज़े में केरु आहिनि? हिकिड़ो सैयदना अबू बकर सिद्दीक़, ॿियो सैयदना फारूक आज़म। बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा। अकलो हो वई तो चल मदीने, वेख तू जोड़ा मज़ारां दा, बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा। अल्लाह सही नसीब कंदी चवां आमीन। ताजे सदके मूंखे बि ख़ुदा नसीब करे। उते हलूं, हली अखियुनि सां ॾिसूं त महबूब जे मज़ार सां ॿई जवान गॾु सुता पिया आहिनि। मज़ेदार ॻाल्हि आहे न सही। इहो तो आशु ॻाल्हि करे त बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा। चओ त सही, बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा। अकलो हो वई तो चल मदीने, वेख तू जोड़ा मज़ारां दा, बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा। सलाह शरीफ बुलंद आवाज़। वरी सलात, वरी सलात। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, हज़रत नूह अलैहिस्सलाम ख़ुतबो पढ़ियो आहे। आदम छा चयो? शुक्र आहे जो नबी जे पुठियां नमाज़ नसीब कयो। नूह अलैहिस्सलाम चयो रब मूंखे चयो त ॿेड़ी ठाहे, ख़ुतबो थो पढ़े। ॿेड़ी ठाहे अलाह चयो तूफ़ान थो अचई। आयो तूफ़ान, अची ॿेड़ी खे खयईं, जबलनि खे तूफ़ान ॻारे खारे मथे हलियो वियो। एतिरे क़दुर जो हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी पहाड़नि खां मथे वई। सॼो मुल्क पाणी पाणी आहे। जंहिंमहिल तमामु मथे वई आहे, ॿेड़ी खे अची लोॾे खयो। सम्झो था या न? घणो पाणी थींदो आहे त पोइ हल्की शइ। हज़रत नूह तो फरमाए मौला अर्ज़ कयुमि ॿेड़ी चाढ़े फरहो न कढ। चयो ई बि पाण त इस्माइल फुल्क ॿेड़ी ठाहे, चाढ़ियो बि तो, तूफ़ान बि तो आंदो आहे। हाणे ख़ल्क़ खे आसरा ॾेई ॿेड़ीअ ते चाढ़ियो अथमि। माण्हू छा चवंदा आहे ॿेड़ी त लुॾे थी। अल्लाह ताला फरमायो कान ॿुॾंदी। या अल्लाह ॾिसां पियो लोॾा पई खाए। खुदा ताला फरमाए थो मां तोखे वज़ीफ़ो थो ॾसियां, ॿेड़ीअ जे किनारे ते मुंहिंजे हबीब जो नालो लिख त ॿेड़ी बीहजी वेंदी। मुंहिंजे मुस्तफ़ा महबूब जो नालो त लिख, इहो मिठड़ो नालो मुहम्मद। सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो महबूब नालो आहे।
जो को बार बार चप हिक ॿिए खे चुमियूं ॾींदा आहिनि। इहो मुहम्मद नालो लिख, इहो मुहम्मद नालो लिखंदे जेका ॿेड़ी लुॾे थी हबीब जो नालो लिखंदे त बीही रहंदी, कान ॿुॾंदी। अड़े चिगम दीवार उम्मत रा के बाशद चूं तो पुश्ती बा चे बाकज मौज बारा के बाशद नूह किश्तीबान। नूह नबी जड़ो किश्तीबान होजे, मल्लाह नूह नबी जड़ो होजे ऐं ॿेड़ीअ जे मथां नालो मुहम्मद जड़ो लिखजी वञे। उहा ॿेड़ी कॾहिं कान ॿुॾंदी। जंहिं ॿेड़ीअ में मुजादा हबीब पाण खे उम्मत खे चाढ़ींदो सा ॿेड़ी पार वेंदी। आमीन। सरकार जे ज़ात बाबरका जे सदके बेड़ा तरंदा न था। बेटा ईसा फरमाए तो सिड़ सवा लाॾियूं नवा मुहाणा संदन मीर अचन जे उकीर सां से सणा कज जसीर। ओ मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके तुंहिंजे आसरे दरिया में लंघे पिया न तंहिंजे बेड़े खे तूं तार जा। सुभान अल्लाह। हज़रत हबीब करीम अलैहिस्सलाम जो नालो लिखंदो वियो, बेड़ो सलामत थींदो वियो। नूह अलैहिस्सलाम खुतबे में इहा ॻाल्हि थो करे, मौला हिन हबीब जे सदके नाले मुबारक जे बरकत सां मुंहिंजो बेड़ो तरियो आहे। अॼु मुंहिंजो तुंहिंजे दरबार में अर्ज़ ऐं शुक्र आहे त अॼु हबीब जो दीदार बि करायो थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अला हाज़ल क़ियास 1.25 लख नबीअ खुतबा पढ़िया, हाणे अञा नबियनि जा खुतबा बाक़ी, पर हुजूर जो खुतबो आम आहे जेको इंशाअल्लाह ताला अगर हयाती हूंदी त ईंदड़ जुमे ते उहो खुतबो नबी जो ॿुधाईंदुसि त नबी साईं छा पढ़ियो, हबीब जे खुतबे जा लफ़्ज़ कहिड़ा हा, उहे चई खुतबे खां पोइ वरी बाक़ी अञा जेका मंज़िल रही पई आहे सा पूरी कंदासीं। अल्लाह ताला तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार करे, महबूब जी मुहब्बत नसीब फरमाए, हबीब जी इत्तिबा में सरकार जे सुन्नतुनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जंहिं सुन्नत न पढ़ी आहे सुन्नत पढ़े। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।